सर अची साईं वॾी महिरबानियूं लख थोरा तुंहिंजा लख थोरा इहे मोहबतूं तुंहिंजो इहो तुंहिंजो प्यार जो असांजे सिंध जी सूखड़ी सिंध जो असांजो कल्चर ही जेको अजरक आहे असांजो सम्झ त इहो वॾो मान मर्तबो हिन जो हूंदो आहे ऐं तुंहिंजी वॾी महिरबानी लख थोरा जो तव्हां त मीरपुर ख़ासि खिपरे खां अची ऐं असांखे हेॾो मान ॾिनो आहे बाबू साहिबु तव्हां सचमुच वॾी इज़त ॾिनी आहे तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी मौला तव्हांखे ख़ुशि रखंदो हमेशह आबाद हूंदो लख वॾी महिरबानी भाउ अमीर वॾी महिरबानी दोस्तो असांजो अमीर हिंगोरनो पाण खेपरे जो रहवासी आहे तमामु बहितरीनु आर्टिस्ट बि आहे असांजी हिन फिल्म क़िस्मत में तमामु बहितरीनु ऐं ख़ूबसूरत किरदारु कयो अथई ऐं तमामु बहितरीनु ऐं इनशाला के आर्टिस्ट साबित थींदो ऐं भाउ जी मुंहिंजी मोहबतूं जंहिं अजरक जी सूखड़ी असांखे पढ़ाई आहे लख लाइक़ सदाईं तो ख़ुशि हुजे ऐं भाउ जूं महिरबानी इहे दोस्तनि जूं मोहबतूं आहिनि जेके इज़तूं मान बख़्शनि था लख लाइक़ बाबू मेहरबानी मेहरबानी हाँ